एमसीओ बस बैठो से ताकत है कोन अरे तू गला है मां गला है या गला ही है साईं प्रकार है तू गला है ना तू पूरो कर को मां गला है गला है साईं 300 बच्चे रुके कयो तो कहे खंड रुके चाली निकायो कहे होता है खबर होंगी ठीक अजा बीवी आने मुझे जवाब दे रे भी मुझे खबर है कि पैसा नहीं मोकलियो तो मुझे जैसे खराब करने दे रे भी लेकिन मुझे नहीं याद आता प्यार मुझे खबर आ तो कि पैसा नहीं मोकलियो था प्लीज आने मुझे जवाब दे दे वेट जवाब ॿुधाइण चुप करे ॻाल्हाइजो न मां तोखे चुप करे ॿुधो जंहिं मोकिलियो अथई न उन्हनि खे चओ त पाण अचनि मुड़ुस माण्हू आहिनि त मुंहिंजे साम्हूं अचनि त ॾींहं जा तारा ॾेखारिया हिनखे पुलिस जे हवाले कयो सरकारी पुलिस वारो थी चमचाखोरी थो करे डीएसपी जे हवाले कयो हिनखे मां एसएसपी खां पुछंदुसि त तुंहिंजो पुलिस वारो मुंहिंजे स्टेज ते कीअं चढ़ी आयो आहे मां आईजी खां पुछंदुसि त तुंहिंजो पुलिस वारो मुंहिंजे स्टेज ते कीअं चढ़ी आयो आहे। नाज़रीन, दादू में जलसे दौरान राशिद मामून सुमरे खां सुवाल कंदड़ पुलिस एहलकार मुअत्तल लाकब हवाले थी वियो। दादू में जलसे दौरान JUI अॻवान राशिद मामून सुमरे खां सुवाल कंदड़ पुलिस एहलकार मुअत्तल थी वियो। सुवाल कंदड़ एहलकार मंज़ूर पंवर खे हिरासत में वठी थाणे ते लाकब कयो वियो। पुलिस एहलकार मंज़ूर JUI अॻवान खां सुवाल कयो त सुभाणे PP सां इताअत न कंदव, तव्हां अॻु बि PP जा इतादी रहिया आहियो, तव्हांजी हुकूमत में पेट्रोल ऐं ॿियूं शयूं महांगियूं थियूं। राशिद मामून सुमरे कारकुननि खे पुलिस एहलकार खे पट ते वेहण लाइ चयो। राशिद मामून सुमरो चयो त SSP ऐं IG खां पुछां थो त तव्हांजे एहलकार खे मुंहिंजो जलसो फिटाइण लाइ कंहिं मोकिलियो आहे।